नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो जे पुठिते पियल इलाइक़े अछड़े थर में हुकूमत जे बेध्यानी तोड़े सक़ाफ़त ऐं हुनरमंद जे वाद वेझ लाइ क़ाइमु कयल इदारनि जी लापरवाही सबबि अछड़े थर में बि हुनरमंद फाका कशी जो शिकार आहे। खिप्रो लॻ अछड़े थर में केतिरे ई हुनरमंद हुकूमती इदारनि पारां सहकार न करण तोड़े हुननि जे ॾींहुं राति महिनत सां ठहियल शयुनि खे मार्केट न मिलण सबबि हुनरमंद फाका कशी जो शिकार थी विया आहिनि। जॾहिं त अछड़े थर जे ॻोठ खूखपड़ी में खथो ठाहिण वारनि कम बि चंद खानदान अॼु बि कनि था। सिंध जो खतो सिंध जे सक़ाफ़ती वेसन में शामिल थिए थो। अछड़े थर में वॾे तादाद में ठहंदड़ खतो ठाहिण में हिकु महीने जो वक़्तु लॻी वञे थो, जंहिं ते ख़र्च 4 खां 5 हज़ार रुपया अची वञे थो। लेकिन खते जी मार्केट न हुजण सबबि हिकु महीने में हुनरमंद तरफ़ां ठहियल खते जा वापारी मुश्किल खां 7 खां 8 हज़ार रुपया ॾियनि था। जॾहिं त हुनरमंद जे चवण मूजिबि हुकूमत तोड़े सक़ाफ़त खातो असांखे जदीद मशीनरी ऐं मार्केट ताईं पहुचाए ॾे त अछड़े थर जो खतो दुनिया में सुठो नाणो कमाए ॾेई सघे थो। खतो ठाहींदड़ हुनरमंद बि ख़ुशहाल थी सघनि था। हिननि जो चवण आहे त खते जो सही अघु न मिलण सबबि काफ़ी हुनरमंद ही हुनर छॾे ॿिए कंहिं कमकार में लॻी विया आहिनि। खतो आहे ठीकु आहे, खतो जो छाल विझंदा आहिनि, ॿ विझंदा आहिनि। मज़दूरियुनि जी मां बीहे कोन ठाहियूं सभु कुझु बचे त कुझु 5,000 4,000 6,000 ते ॾियूं था आख़िरी त मज़दूरी हुजे पैसा वठी वेंदा 3,000 ख़र्चो खाई वञनि जी मिली सघनि था। हीअ हिते ठहे शहर वञी त मथे मिली सघे रेटिंग जी हीअ गुरमट करे सघे थी। शहर मज़दूरी करे त मज़दूरी मिले नथी एतिरी, वरी वापसि अचूं था वरी ही मज़दूरी करूं ऐं अॻिते ॾींदा वधीक रेट त असां वरी पंहिंजी गुज़ारे करे सघूं था। में जिथे खथा ऐं लोयूं ऐं शालूं तयारु थियनि पियूं, हिननि जी अपील इहा आहे त असांखे हिते जी मज़दूरी कोन पई मिले। शहर में तव्हां हिन खे मुलायो त 10,000 12,000 रुपया, हिते हिननि खे 5,000 4,000 जंहिंमें अधु खां वधीक हिननि जो ख़र्चो अचे थो। हिननि जी मज़दूरी कोन थी मिले, तंहिं करे हुकूमत खे अपील इहा आहे त हिननि जी सार लधी वञे ऐं हिननि खे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे, हिननि जे लाइ वसीला कढिया वञनि। 4-5 नमूना आहिनि, पोइ जोड़ो धणी ठाराए 5,000 जो बि आहे, 10,000 जो बि आहे, 11,000 जो बि आहे, 15,000 जो आहे, 5,000 जो बि आहे, 4,000 जो बि आहे। अहिड़े नमूने सां महीनो लॻे थो, 15 ॾींहं लॻंदा, 10 ॾींहं बि लॻंदा। वेठो ठाहे थो त हीउ वेठो हूंदो त ठाहींदो त वाह जे हथ में निकिरी वियो पियो हूंदो हुते। घर में इहो कोन था विकिणूं, असीं ॿाहिरां ते खणी वञूं था, पोइ जेको रोज़ी अला मोकिले पोइ ॿकरी वठूं, पैसा रोकड़ा वठूं, पोइ 8,000 वारो पोइ 7,000 में ॾेई छॾूं था। किथे किथे ईअं बि थी सघे थो। माण्हू ग़रीब आहियूं, ॿियो धंधो कोन्हे, इन में रोज़गारी इहो आहे। अहिड़े नमूने सां छा मदद कंदो त वॾी महिरबानी। कहिड़ी मदद हाणे गवर्नमेंट हिते कहिड़ी करे सघंदो, जेका ॾेई सघे। ग़रीब आहियूं, जेको धंधो मज़दूरी करूं था उन जे लाइ जेको करे सघे। ॿियो माना को बि न आहे हिते, असांजो इहो ई खतनि जो हुनर आहे हिते। जेके असां अणपढ़ माण्हू जेके आहियूं उन्हनि जो इन खते जो असांजो महिनत जेका असां संभालियूं था न, त असांजे हिते 10 रुपया तारीख़ कोन ईंदी। छा त असांजो हिन ते 2-3 हज़ार 4,000 ख़र्च थी वञे, तंहिंखां पोइ महीनो असां हिन ते खोटी थी था वञूं। उहा शइ असांजी अॻिते असांजो कंहिं खां माना तालीम जे अॻिते वास्तो न आहे त किथे अॻिते हलायूं असां। उहा माना न हलण जे करे हिते असांजी उहा 10,000 शइ 1,000 2,000 3,000 में शइ खपे असांजी। उहा पोइ को हिकिड़ो क़िस्म ते अची वञे त ॿी ॻाल्हि न, त असांजी शइ इहा माना 2,000 3,000 4,000 खां माना मथे शइ इहा असांजी नथी हली सघे। छाजे करे त अॻिते असांजो न का तालीम, अॻिते न का ख़बर इन शइ जी ऐं न जीअं असांखे एडमिशन कान जी अहिड़ी मिली वञे एटो टाइम सुठी शइ जी जॻह में असां चई त महीनो खोट थींदो, उहो मैंने असां 15 ॾींहं तयारु कयूं। अहिड़ी शयूं असांखे मिली वञे त उहा असांजी हुनजा ॾींहंनि जो वक़्तु घटि थी वञे ऐं शइ बि असांजे अॻिते तावीन कई माण्हू काॾे हुजनि जो अॻिते असांजी शयूं भले। इहा बि हिते असांजी इहा बंदि पई आहे, इहो बि न रोड हुअण जे करे इन जे करे इन हिसाब खां। पर इहा हाणे जेका अव्हां जी महिरबानी अव्हां थी सघे असांखे कयो इहो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।